कंडियारो शहर जी रेलवे लाइन सां पब्लिक हेल्थ पारां गंदे पाणी जे निकाल लाइ ताज़ो लखे रुपयनि जी मालियत सां पब्लिक हेल्थ खाते पारां गंदे पाणी खे निकाल करण लाइ लॻायल पाइपलाइन नाकारा बणिजी वई। रहवासियुनि जो एहतजाज। रेलवे लाइन सां बलोच बेकर्स ऐं मेहराण बेकर्स वारे इलाइक़े में पाइपलाइन टुटणु रोज़ जो मामूलु आहे। पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि समूरी बजट हड़प करे गैर मयारी पाइप लॻाराया आहिनि। नोटिस वठी गंदो पाणी निकाल कराए अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हीउ इलाइक़ो मशहूरु डॉक्टरनि, मेडिकल सेंटरनि, मेडिकल स्टोर्स ऐं मशहूरु स्कूलनि जो इलाइक़ो आहे। रस्ते ते गंदे पाणी सबबि मरीज़ ऐं स्कूल जे शागिर्दनि ऐं मदरसनि जे शागिर्दनि खे ॾाढी परेशानी थिए थी। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त पब्लिक हेल्थ कंडियारो जे अमलदारनि खां पुछाणो करे जल्द असांजा जाइज़ मसइला हल कया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।